नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त कराची समेत सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में कश्मीर भाइयुनि सां इज़हार यकजहती जो भरपूर इज़हार कयो पियो वञे। हैदराबाद, मीरपुर ख़ास, सखर, नवाबशाह, लाड़काणो, थरपारकर, अमरकोट ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं कढियूं पियूं वञनि। कश्मीर भाइयुनि सां इज़हार यकजहती जो भरपूर इज़हार कयो पियो वञे। मटियारी, बुछा ऐं खिपरो समेत ॿियनि शहरनि में अवाम रोडनि ते निकितल आहे, जंहिंजे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड आहे। कश्मीरी परचम सां गॾु पाकिस्तान जा परचम बि खयल आहिनि। कश्मीरी भाइयुनि सां इज़हार यकजहती जो भरपूर इज़हार कयो पियो वञे। खिपरे में सियासी समाजी ऐं ऑल प्राइवेट स्कूलनि जे शागिर्दनि ऐं उस्तादनि पारां रैलियूं कढी वियूं आहिनि। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त कराची समेत सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में कश्मीर भाइयुनि सां इज़हार यकजहती जो भरपूर इज़हार कयो पियो वञे। हैदराबाद, मीरपुर ख़ास, सखर, नवाबशाह, लाड़काणो, थरपारकर, अमरकोट ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं कढियूं पियूं वञनि। कश्मीर भाइयुनि सां इज़हार यकजहती जो भरपूर इज़हार कयो पियो वञे। मटियारी, बुछा ऐं खिपरो समेत ॿियनि शहरनि में अवाम रोडनि ते निकितल आहे, जंहिंजे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड आहे। कश्मीरी परचम सां गॾु पाकिस्तान जा परचम बि खयल आहिनि। कश्मीरी भाइयुनि सां इज़हार यकजहती जो भरपूर इज़हार कयो पियो वञे। खिपरे में सियासी समाजी ऐं ऑल प्राइवेट स्कूलनि जे शागिर्दनि ऐं उस्तादनि पारां रैलियूं कढी वियूं।